بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه. الصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وعنهم. اللهم ارزقنا الإخلاص بالقول والعمل. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. سيرة النبي صلى الله عليه وسلم ॾहों درس जेको हूंदो इंशाअल्लाह। असां जीअं चयोसीं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शादी कई हुई ख़दीजा, त 25 साल नबी करीम जी उमिरि हुई त ख़दीजा सां शादी कई। ऐं जेॾीमहिल ख़दीजा फ़ौत थी हुई त 50 साल बिल्कुलु नबी करीम जी ज़िंदगी। हिन में असांखे ज़ाहिर थिए थो त माण्हू जेके चवंदा त नबी घणियूं शादियूं कंदो हो, शौक़ु हूंदो हुओसि, हीअं बेदख़लाक़ माण्हू ईअं चवनि था। त उलमा जो चवणु आहे त जे ईअं हुजे न असांजो साईं त जवानी में शादी करे हा। जवानी आहे 35 साल ईअं 50 खां एतिरी, पर ॾिस ख़दीजा वॾी उमिरि जी उन सां शादी कई त इन टाइम में 25 साल उन सां गुज़ारी। पर ॾिस नबी करीम ॿी शादी कान कई, पोइ शादियूं कई ॿी जेॾीमहिल यानी मदीने वियो। त छाजे लाइ त इहो इन जा सभु कंहिंजा सबबु हूंदा आहिनि। कंहिंखे यानी वेझो करिणो आहे, कंहिंखे क़बीले खे सॼे खे उन्हनि सां चङाई करणी आहे, कंहिं को दोस्त हूंदोसि गुज़ारियो उनजी माई सां शादी कंदो त उनजे ॿार रुली न वञनि। ईअं नबी करीम जीअं उम्मु सलमा अबू सलमा नबी करीम साहबी हो दोस्त हो, उहो शहीद थी पियो त उन उम्मु सलमा सां शादी कई त उहा रुली न वञे, ॿार पियसि त नबी करीम संभालींदो। ईअं जीअं आहे सफ़िया ख़ैबर जे वापसि आयो त उनजो क़ौम जेका यहूदी आहे त साहबी यहूदियुनि सां थोरो नफ़रत कंदा हुआ ऐं उनजे क़बीले खे बनु क़ैनुक़ा उन्हनि सां बि नफ़रत कंदा हुआ। त नबी करीम उहा सफ़िया उन सां शादी कई त साहबी सभिनी खे चवंदा हाणे हिकु ॿिए खे शर्म कयो त हाणे नबी जा सहुरा आहिनि। त इहो सबबु इहो थियो, इहे शादियुनि जो सबबु इहे हूंदा। त इनशा इन्हनि ते बि ईंदासीं अॻिते, पर असां हींअर ॿुधायूं था त नबी करीम फ़ातिमा इन मां ख़दीजा मां जेको औलाद थियो हुअसि उन मां अलक़ासिम पहिरियां पुटु जेको हूंदो हुअसि अलक़ासिम। रिवायतुनि में कंहिं अचनि थो त 2 सालनि में उहो गुज़ारे वियो, के चवनि पिया वधि में वधि 7 साल घोड़े ते चढ़ण जहिड़ो थींदो हो, पोइ गुज़ारे वियो। वरी ॿियो जेको उन औलाद थियुसि अब्दुल्लाह, जंहिंखे अतय्यब बि चवंदा हुआ व ताहिर बि चवंदा हुआ, उहो बि नंढो ई गुज़ारे वियो। ऐं छोकिरियुनि मां रुक़ैया, ज़ैनब, कुलथूम, फ़ातिमा। रुक़ैया सभिनि खां वॾी, नंढ में नंढी जेकी फ़ातिमा। हाणे इहे थियूं औलाद नबी करीम जे इन मां ख़दीजा मां। ख़दीजा तमामु नेक मुस्लमान, पहिरें औरत मुस्लमान थी इहा ख़दीजा। ऐं नबी करीम असांजे एॾो साथ ॾिनई जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं सम्झ त सभु शइ छॾे बसि रुॻो इबादत जे लाइ फ़ारिग़ थियो। हिनखे लटा कपिड़ा धोई मतिलबु ॾेई वेंदी हुई जबल ते, उते मोकिलींदी हुअसि खाधो, पाण कॾहिं लही ईंदो हो इबादत में जबल नूर में। ऐं जीअं असां तव्हांखे चयो त उते आख़िरी में जेॾीमहिल नबूअत बि अचे त किताबनि में अचे थो जा इलैहि मलक। ऐं नबी करीम हिकिड़ो दफ़ो वञे पियो जबल ते त शाम जो टाइम हो त आसमान नबी करीम पाण फरमाए थो ज़मीन ऐं आसमान जे विच में मूं हिकिड़ो वॾी कुर्सी ॾिठी, इन कुर्सीअ ते हिकिड़ो वॾो मख़लूक वेठो हो। त नबी करीम डिॼी वियो, जल्दी जबल ते चढ़ी वियो। पोइ उनखे ॿिए ॾींहुं उनखे अचे उहो साॻियो मलाइक जेको ॾिठो हुई उहो जिब्रील हो। उनखे ॾिठईं त अचे हुनखे नबी करीम खे जीअं भाकुर विझाई, अचे ॾाढो भाकुर विझाई, ॾाढो नबी करीम चए थो फ़ग़त्तनी ग़त्ता, यानी एॾो मूंखे ज़ोर सां हिकिड़ो भाकुर ॾिनई जो मुंहिंजो साह पियो वञे। नबी करीम खे पोइ चई इक़रा, पढ़। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो मां अना बिक़ारि, मां अणपढ़ियल आहियां, मां पढ़ी कोन सघंदुसि। वरी चईंसि, वरी अख़ज़नी फ़ग़त्तनी, चई नबी करीम वरी खे अचे हुनखे पकिड़े वरी ज़ोर ॾिनई, हिकिड़ो ज़ोर सां भाकुर विधईंसि नबी करीम खे। त नबी करीम चए थो हत्ता बलग़ मिन्निल जहद, असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मूंखे एॾो ज़ोर ॾिनई जो मुंहिंजी ताक़त ख़तमु थी वई, सफ़ा ईअं सम्झ त हत्ता बलग़ मिन्निल जहद, एॾो ज़ोर ॾिनई मूंखे। सुम्मा अरसलनी, पोइ मूंखे छॾे चयईं त इक़रा, पढ़। त नबी करीम वरी चयो फ़क़ुल्तु मां अना बिक़ारि, मां अणपढ़ियल आहियां, मां कोन पढ़ी सघंदुसि। त
त नबी करीम चए थो फ़अख़ज़नी फ़ग़त्तनी अथानिया, वरी बि अचे मूंखे ज़ोर सां भाकुर विधईं एॾो हत बलग़ मिनी अलजहद, सफ़ा मुंहिंजो यानी साह पियो वञे। थुम अरसलनी, वरी मूंखे छॾी। फ़क़ाल इक़रा फ़क़ुल्तु मा अना बिक़ारि, मूंखे चई वरी बि इक़रा पढ़। त नबी करीम चयो मां हाणे पढ़ियल मूंखे पढ़णु कोन थो अचे। नबी करीम फरमाए थो टियों दफ़ो फ़अख़ज़नी वग़त्तनी अलग़त्त थुम अरसलनी फ़क़ाल इक़रा बिइस्मि रब्बिक अल्लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा वरब्बुकल अकरम। हिते अल्लाह जे तरफ़ां हींअर नबी करीम ते करम थियो, क़ुर नाज़िल शुरू थियो। ही पहिरीं आयत इहा आहे जेके हींअर पढ़ीसीं 3 सिपारे में सूरत इक़रा, इक़रा बिस्मि रब्बिक अल्लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा वरब्बुकल अकरम। ऐं इहा आयत एसिताईं लथी लाॻी थी जैसे अल्लमल इंसान मा लम यअलम, एसिताईं लथी। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा पढ़ी ऐं जल्दी लथो जबल तां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लथो ऐं सफ़ा डिॼे पियो ऐं कमज़ोर बि थी वियो, अचे जल्दी। नबी करीम पाण फरमाए थो त ज़हबतु इला ख़दीजा वल फ़ुआदु यरजुफ़, यानी मूंखे एॾो डपु पियो थिए, मूंखे अञा सम्झ में कान पियो अचे त छा आहे, छा मसइलो आहे। अञा नबी खे ख़बर कान्हे त हाणे हीअ रिसालत थी मिले। दख़ल अला ख़दीजा बिन्त खुवैलिद, नबी करीम जे घर वारे ॾे वञी उनखे चई त मूंखे कंबल ॾे ऐं गर्मी जा ॾींहं हुजनि, यानी हाड़ हुजे, गर्मी हुजे। त उन्हनि खे चई ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी फ़ज़म्मलू, नबी करीम ख़दीजा जल्दी हुनखे कंबल मथां विझी ऐं सुम्ही लेटी पियो घर में। हत्ता ज़हब अन्हु रौअ फ़क़ाल लिख़दीजा माली वअख़बिरुहा अल ख़बर, ख़दीजा अचे चए पुछ छा थियो अथई, छा आहे। त उन चयोसि त अच त मां तोखे ॿुधायां मूंसां अॼु छा थियो आहे, पर अॼु मां पंहिंजे पाण ते डिघो आहियां। त ख़दीजा चयोसि खिला वल्लाह, तोखे कुझु कोन थींदो, इंशा अल्लाह तोखे इहो कुझु बि कोन थींदो। इहा इबारत नबी करीम जी तमामु हिते ख़दीजा जी मशहूरु थी वई, जिथे चयईसि खिला वल्लाह, न अलाह कंदो त कुझु कोन थींदो। मां युख़ज़ीक अल्लाह अबदन, अलाह कंदो त तोखे कॾहिं बि पोइते न कंदो। इन्नक लतसिलुर रहिम व तहमिलुल कल, तूं माइट मिटनि जो रहीम, माइटनि खे वञी थो ॾिसी थो। व तहमिलुल कल, ऐं ज़ईफ़ खे यानी मदद करी। व तक्सिबुल मादूम, ऐं जेको ग़रीब आहिनि उन्हनि जो तूं वेझो आहीं। व तुक़रिउ ज़ईफ़, महिमाननि जी महिमान नवाज़ी करी। व तुईनु अला नवाइबिल हक़, जिथे बि हक़ जो फ़ैसिलो आहे उन्हनि सां थो बीह, तूं न डिॼ ऐं तोसां कुझु कोन थींदो। हिते किताबनि में अचे थो फ़ंतलक़त बिही ख़दीजा हत्ता अतत बिही वरक़ा, वठी वियसि पंहिंजे सौट ॾे, उनजो नालो हो वरक़ा बिन नौफल, ऐं वॾी उमिरि जो हो उन टाइम में। उहो ईसाई दीन ते हो ऐं किताब ॾाढा पढ़ंदो हो। ख़दीजा वठी वई नबी करीम खे पंहिंजे हथ मां वञी चईसि अचु पुछूं था, मुंहिंजो सौट आहे उहो पढ़ियल घणो आहे, उन खां पुछूं थी छा मसइलो आहे जेको तोसां थिए थो। त उहो जल्दी वई। वरक़ बिन नौफल मके में रहंदो हो कंहिं पासे में, उन ॾे वियो, छो जो उहो ईसाई थियो हो जाहिलियत में, ऐं उन वटि किताब ॾाढा हूंदा हुआ, पढ़ंदो हो। इब्रानी जेकी ज़बान थींदी आहे यहूदियुनि जी ऐं ईसाइनि जी, उन्हनि टाइम में इहे इंजील उहो पढ़ंदो हो। त उन ॾे वई, उन खां पुछनि, उहो उन टाइम में सफ़ा कुराड़ो थी वियो। वकान क़द शाख शेखन कबीर वक़द अमी, ऐं नज़र बि ख़तमु थी वियसि। फ़क़ालत लो ख़दीजा या इब्न अम, ओ मुंहिंजा सौट, इस्मा मिन इब्न अख़ीक, भाइटे खां पुछ ॿुध त हीउ छा थो ॾिसे। फ़क़ाल लहू वरक़ा या इब्न अख़ी मादा तरा, छा थो ॾिसीं। फ़अख़बरहु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायुसि त मां ही शयूं ॾिठियूं, ही मूंसां थियो, ही थियो। त वरक़ वेठो उथी बीह रहियो, चई थो अल्लाह हाज़ा हुव नामूस अल्लज़ी उनज़िल अला मूसा, चई इहो जेको ॾिसीं थो इहो त आहे जिब्रील जेको मूसा अलैहिस्सलाम ते आयो। उते चई अलाह जे न अलाह से मूंखे जवानी ॾिए हा त मां तोसां गॾु थियां हा, ऐं जे मां जहिड़ो हूंदुसि मां तोसां गॾु हूंदुसि जेॾीमहिल तुंहिंजी क़ौम तोखे मके मां कढंदी। नबी करीम चयो मूंखे मके मां कढणु, मूंखे त एतिरो भाइनि था, मूंखे कॾहिं कोन कढंदा। त वरक़ा चयो त इब्न अख़ी, नबी करीम चयो अव मुख़रिजी हुम, मूंखे कढंदा सची। त हुन चयोसि न, हा इहो थींदो ईअं,
छो जो जेके बि नबी आया, जेके बि इहो तोखे हींअर ॾिसण में अचे थो इहो जिब्रील अलाह जे तरफ़ां नबूअत खणी आयो आहे। ऐं इहे जेके शयूं तूं ॾिसी थो, इहे जेके बि नबी ईंदा हुआ त पोइ पंहिंजो उन्हनि जो क़ौम उन्हनि खे कढी छॾींदा हुआ घरनि मां, मुल्क मां। हिते हिन खे चयईं त उहा ईअं द्रिकनी ऊदी, जे मूंखे अञा मुंहिंजे चेल में ताक़त आहे त लअंसुरन्नक नसरम मुअज़्ज़रा, मां तुंहिंखे एॾो साथ ॾींदुसि ऐं जो तूं ॾिसंदे ऐं ख़ुशि थींदे। पर हीअ रिवायतुनि में अचे थो त इन खां पोइ वरक़ बिन नौफल थोरे टाइम खां पोइ इहो गुज़ारे वियो, इहो क़ुरान जेको हो। हिते इन टाइम में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो जिब्रील ॾिसण खां पोइ इहो वरक़ा जेको हुनखे चयो त नबी करीम खे इहो टाइम ॾाढो ॾुखियो गुज़रंदो हो। नबी करीम खे एॾो ॾुखु थींदो हो त मूंखे पंहिंजा मिट कढी छॾींदा मुल्क मां, पंहिंजे शहर मां। एॾो परेशान थींदो हो जो रिवायत सही बुख़ारी में बि अचे थो त नबी करीम जबलनि ते वञी चढ़ी पंहिंजे पाण खे उछलाइणु चाहींदो। बहरहाल इहे रिवायतूं इमाम बुख़ारी बि चयूं आहिनि, पर इन में न, यानी बुख़ारी पंहिंजे सही में न कढियो अथसि ॿिनि में। त जिब्रील जिथां बि जबल ते वेंदो हो नबी करीम सन जिब्रील अॻियां ॾिसणु वेंदो हुउसि, त हुनखे उन टाइम में परेशानी हूंदी नबी करीम खे त हीअ छा आहे, छा थो थिए मूंसां, ऐं छा या ख़बर कान पई पएसि त हीअ मूंखे रिसालत मिली आहे। त नबी करीम ॾाढो परेशान हूंदो हो। त यानी ॾुख ऐं हिकिड़ो दुख ऐं किताबनि में अचे थो त मिन मरारत कई तरद मिन रुऊसल शवाहिक़, एतिरो जो सोचींदो त मां कंहिं जबल जे मथां पंहिंजे मथां उछलायां। जेॾी महिल बि कंहिं जबल ते वेंदो त अॻियां जिब्रील ॾींदो हुउसि, वरी बि ॾेखारो ॾिसंदो हुउसि त उते चवंदो हुउसि या मुहम्मद इन्नक रसूलुल्लाह। हिते रिवायतुनि में जेके सही बुख़ारी में आहिनि त जिथे बि कंहिं नबी करीम जबल ते वेंदो हो, परेशानी में पंहिंजे उछलाइण जो कोन कंदो हो, पर हलंदो वेंदो हो या ख़बर कान पवंदुसि त मां मथां किरी पवां। पर जिथे किथे अॻियां अचे जिब्रील ईंदो हुउसि, उते चवंदो हुउसि या मुहम्मद इन्नक रसूलुल्लाह हक़ा, ईअं चवंदो हुउसि तूं हक़ जो नबी आहीं। फयस्कुनु लिदालिक जअशु, पोइ हुनजो कुझु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी कुझु ॾुख घटि थींदो हो ऐं उहो वरी जल्दी अचे घर मोटंदो हो। ऐं जॾहिं बि वरी बि निकिरंदो हो, जो इहा ॻाल्हि तमामु घणो टाइम हली, त वरी बि नबी करीम ॿाहिरि निकिरंदो हो सायो करे त मां ॾिसां त वरी अचे थो जिब्रील या न, छा थो चए, छा हुकुम आहे मूं ते। त जिथे किथे वरी बि अॻियां नबी करीम जे जिब्रील ईंदो हो, इहो चवंदो हुउसि या मुहम्मद इन्नक रसूलुल्लाह हक़ा, अल्लाह जे तरफ़ां तूं रसूल आहीं, ऐं परेशान न थी। त नबी करीम थोरो मुतमइन थींदो हो। हिते जिब्रील वरी बि अचेसि पियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजे सहाबियुनि खे ॿुधाईंदो हो त हिकिड़ो दफ़ो 3 ॾींहं कोन आयो जिब्रील मूं ॾे, त मां परेशान थी वियुसि, अलाए छा आहे। वकुंतु अतशव्वफ़ु इलल औद, अलाह करे अचे त ॿुधाए छा थींदो। त चए पियो हिते वञा पियो मां थोरो मके खां ॿाहिरि शहरनि खां, ॾिठुमि वरी बि कुर्सी हिकिड़ी वॾी आसमान ऐं ज़मीन जे विच में वॾी कुर्सी आहे, उन ते एॾो मख़लूक आहे वॾो उहो जिब्रील। त हिते वरी ॿियो दफ़ो उनखे ॾिखणु आयो ऐं उनखे इहो चयईं त तूं मुहम्मद रसूलुल्लाह आहीं। त हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो उनखे ॿुधाईं त नबी करीम चए थो मां हलंदे हलंदे किरी पियुसि, जो एॾी उनखे यानी वॾी शइ ॾिसण में आई जो नबी करीम यानी सही न सघियो, पोइ जल्दी खणी ऐं भॻो घर वरी वञी उम्मुल मोमिनीन ख़दीजा खे चयईं त ज़म्मिलूनी मूंखे कंबल विझो, ऐं मथां कंबल उनखे विझी सुम्हारियो ख़दीजा। हिते इहा आयत जी हिकिड़ी सूरत अल मुदस्सिर जी जिन महिल इहो घर वियो ऐं कंबल में विधुसि त कन में आवाज़ु आयसि या अय्युहल मुदस्सिर क़ुम फ़अंज़िर वरब्बक फ़कब्बिर वतियाबक फ़तहिर वरुज्ज़ फ़हजुर। इहा आयत क़ुरान जी नथी, अलाह ताला चएसि थो उहो जेके कंबल में लिको पियो हुई, ढकियो पियो, उथ या अय्युहल मुदस्सिर क़ुम फ़अंज़िर, उथी हाणे तबलीग कर माण्हुनि खे। क़ुम फ़अंज़िर वरब्बक फ़कब्बिर, अलाह ताला जी ताज़ीम कर। वथियाबक फ़तहिर, ऐं लटा जेके थे उहे धोई साफ़ सुथरा पा। वथियाबक फ़तहिर वरुज्ज़ फ़हजुर, पलीत जेके लटा आहिनि, लटा पलीत उहे कढ, छो जो हाणे क़ुरान जी तंज़ील थी थिए। एतिरे करे नबी करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते हुकुम थियो इन्हनि शयुनि जो। इहो क़ुरान नाज़िल थियो, शुरू थियो रमज़ान जे महीने में। हिते नबी करीम चयो त उन खां पोइ जल्दी जल्दी मूंखे हुकुम अचनि पिया त जल्दी जल्दी क़ुरान जो आयतूं पढ़,
ऐं हिते रिसालत जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अचे नबूअत ऐं रिसालत जी ख़बर पइजी वई त हाणे तोखे इहो सभु कमु करिणो आहे। हिते ख़बर पवंदी त नबी करीम खे त हाणे हिनखे रिसालत पूरी करणी आहे। हिते आहे जिथे लथी या अय्युहल मुद्दसिर क़ुम फ़अंज़िर, नबी खे हाणे ख़बर पई त हाणे मूंखे तबलीग करणी आहे। अॻ में त नबूअत ई पंहिंजी इबादत पंहिंजो कंदो हो, पर हाणे नाहे वेहणो घर में। हिते तौहीद जो नबी करीम खे हुकुम अची वियो त जेके बि शिरक थिए थो इन्हनि खे नसीहत कर, जेके ग़लति कम थियनि था इन्हनि खे झल, ऐं माण्हुनि खे हिदायत कर ऐं शिरक ख़तमु कर ऐं माण्हुनि जो हुक़ूक़ जेके आहिनि उहे पहुचरा। ऐं हिते नबी करीम खे हुकुम थियो त पंहिंजे पाण बि छा छा इबादत कुझु करणी आहे, शिरक खां माण्हुनि खे बचाइणो आहे ऐं पंहिंजे घर वारनि खे बि, ऐं माण्हुनि जे लाइ उसवतुन हसन यानी हिकिड़ो सिंपल थिए त माण्हू ॾिसनि, छो जो जेके मुस्लमान थियनि था उहे ॾिसंदा। व रब्बक फकब्बिर रुज्स फहजुर मुफ़स्सिरीन, के चवनि था त लटनि में का नबी करीम जी पलीताई का हुई, के चवनि था त न जेको शिरक हो मके में उन खां परे थी। और रुज्स फहजुर जेके हीअ आहे त लथी इन सूरत मुज़म्मिल 29 सिपारे में, त रुज्स फहजुर त यानी जेके मके में शिरक थिए थो उन्हनि खां परे थी ऐं उन्हनि खां माण्हुनि खे झल। इहो के मुफ़स्सिरनि जो इहो राजह लॻे थो त इहो हूंदो। वला तमनुन तस्तक्सिर, यानी इन जो जेको आहे जेके माना आहे त तूं माण्हुनि खे कुझु नसीहत कर ऐं दुनिया मां उन्हनि खे चओ त या आसिरो घटि रखनि दुनिया में। ऐं हिते इन सूरत में वल रब्बिक फ़स्बिर, यानी नबी करीम चयो साहबिन खे त इहा जेॾीमहिल लथी आई त मूंखे ख़बर पई त हाणे मूंखे तकलीफ़ ॾिसणी पवंदी, छो जो अलाह साईं छो मूंखे चए थो त ऐं अलाह जे करे तूं सब्र कर, यानी जे मूंखे इहो थियो आहे त यानी मूंखे तकलीफ़ ईंदी तॾहिं त सब्र करिणो पवंदो। ते नबी करीम साहबिन खे चयो त मूंखे हाणे पक थी त हाणे मूंखे आराम ऐं सुकून जा ॾींहं जेके उहे विया, हाणे मूंखे सभु तकलीफ़ ॾींहं ईंदा, मूंखे तबलीग करणी पवंदी, माण्हुनि खे नसीहतूं करणियूं पवंदियूं, माण्हुनि खे शिरक खां परे करिणो पवंदो, तौहीद सेखारणी पवंदी। त नबी करीम चयो त इहे कम जे सभु मां कंदुसि त माण्हू त सभई कोन मञींदा, मूंखे तकलीफ़ ॾियणु शुरू कंदा। हर वक़्तु अॻ में सुम्हंदो हुउसि जेॾीमहिल चाहींदो हुउसि हाणे इहो शइ बि ख़तमु, अॻ में घुमंदो फिरंदो हुउसि हाणे इहा शइ बि ख़तमु, हाणे आहे मूंखे तकलीफ़। ऐं तकलीफ़ अरबी में तकल्लुफ़ जंहिंखे चवंदा आहिनि, हाणे ज़िमेदारी पइजी वई मथां, त हाणे इन जो पोइ वरी अलाह ताला चएसि वले रब्बिक फ़स्बिर, यानी इन खां पोइ तूं सभु कमु कंदे तोखे तकलीफ़ूं ईंदियूं, तोखे तकलीफ़ूं सहणियूं पवंदियूं। हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण साहबिन खे चए थो त इन खां पोइ मूंखे पक थी त हाणे मूंखे सुकून ऐं आराम जा ॾींहं विया हलिया, हाणे सभिनि माण्हुनि खे हिदायत करिणो पवंदो ऐं सहणो पवंदो तकलीफ़ूं जेके ईंदियूं। हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुरू थी वियो साहबिन खे पहिरियां जेके मुस्लमान थी उम्मुल मोमिनीन ख़दीजा, पोइ वरी उन जूं धीअरूं, उन खां यानी औरतुनि मां पहिरियां मुस्लमान जेके थी ख़दीजा, उन खां पोइ अबू बकर सिद्दीक़ पहिरियां मुस्लमान थियो मर्दनि मां, उन अबू बकर खां पोइ नंढनि ॿारनि मां हज़रत अली मुस्लमान थियो। अबू बकर वरी पाण शुरू थी वियो तबलीग में, जेके मुबशरीन जन्नत जा मुबशर जेके आहिनि 10, उन्हनि मां हिकिड़ो उन्हनि मां पाण हो, 5 पाण वठी आयो, तलहा बिन उबैदिल्लाह, अबू उबैदा, इन्हनि जा सभिनि जा इंशाअल्लाह क़िसा आणींदासीं तरतीब सां इंशाअल्लाह। सल्लल्लाहु लना व लकुम अस्सहत वल आफियत वस्सलात, अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना मुहम्मद।